कंहिं ज़माने में डिग्री कॉलेज शहर खां ॿाहिरि सम्झो वेंदो त सरकारी कॉलेजनि में मयारी तालीम कोन थी मिले। मां हिनखे मिथ थो सम्झां, इहा मिथ आहे, रियलिटी न आहे। शागिर्द ग्रुपनि में केतिरा झेड़ा थिया, केतिरा ज़ख़्मी फटी थिया। कंहिं हिकिड़े शागिर्द ॿिए खे चमाट बि न हूंदी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु की पॉडकास्ट सां गॾु हाज़िर आहियूं। तालीम हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जंहिंजा केतिरा ई पहलू आहिनि। केतिरा माण्हू इहो सम्झनि था त सरकारी स्कूलनि में तालीम न आहे, कुझु माण्हू इहो सम्झनि था त प्राइवेट स्कूल्स कॉलेजिस में तमामु घणी ऐं सुठी तालीम आहे। पर अॼु असां हिकिड़े अहिड़े प्रोफेसर खे घुरायो आहे जेको पाण डिग्री कॉलेज जो प्रिंसिपल आहे ऐं हुनजो इहो यकीन आहे त संदसि कॉलेज में बहितर तालीम ॾिनी पई वञे। डिग्री कॉलेज सो बि सरकारी। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। डिग्री कॉलेज लाड़काणे जो प्रिंसिपल आहे प्रोफेसर अब्दुल वहीद चांडियो साहब। साईं वहीद साहब, वॾी महिरबानी तव्हांजे अचण जी। सर थैंक यू। इहो ॿुधाइजो त तव्हांजो कॉलेज केतिरो पुराणो आहे, केतिरी फैकल्टी पुराणी आहे ऐं विच शहर में हुजण करे को कंजस्टेड त न आहे? सर, गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज लाड़काणो 1954 में इस्टेब्लिश थियो। तक़रीबन मुनी सदी थी चुकी आहे। फैकल्टी 93 प्रोफेसर आहिनि, लेक्चरर, असिस्टेंट प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर मिलाए करे, ऐं उन में चीफ लाइब्रेरियन, असांजो चीफ फिज़िकल टीचर हूंदो आहे, ऐं प्रिंसिपल मिलाए करे 96 असांजा माण्हू आहिनि हिते जेके पंहिंजा क्लास वठंदा आहिनि, पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾींदा आहिनि। ॿियो कंजस्टेड बिल्कुलु बि न आहे सर। कंहिं ज़माने में डिग्री कॉलेज शहर खां ॿाहिरि सम्झो वेंदो, हाणे जेतोणीक विच में अची वियो, पर पोइ बि छो त हिकिड़ी एक्सटेंसिव एरिया आहे, तमामु घणी वॾी फैलियल 14 एकड़, जंहिंमें बाग बि आहिनि, ग्राउंड बि आहिनि, 9 बिल्डिंग्स आहिनि। 14 एकड़? जी सर। अच्छा, ये तो तमामु वॾी पैमाने ते चइजे त तव्हांखे एरिया आहे, अवेलेबल आहे। इहो ॿुधायो त आमतौर ते असां वटि तासिर इहो आहे त सरकारी कॉलेजनि में मयारी तालीम कोन थी मिले। इन तासिर खे, इन कमेंट खे तव्हां कीअं था सम्झो? मां हिनखे मिथ थो सम्झां, इहा मिथ आहे, रियलिटी न आहे। माण्हू जेसीं ताईं पाण उन्हनि खे ऑब्ज़र्व नथो करे तेसीं ताईं काई राय क़ाइमु न करे त बहितर, पर असां वटि बसि इहा राय क़ाइमु थी वई आहे। मां सर, तव्हांखे शायदि ख़बर न हुजे, प्राइवेट इंस्टीट्यूशन जो रीजनल डायरेक्टर रहियो आहियां फॉर अ कपल ऑफ ईयर्स, इवन मोर। ऐं मां सॼी रीजन जा सभई को 1300-1400 स्कूल ऐं कॉलेज विज़िट कया, ऐं मूंखे उन्हनि जे अंदर जी घणी ख़बर आहे त अंदरि छा आहे। बिल्कुलु पढ़ाई थिए थी सर, पर हाणे असां वटि छो त ओवर क्राउडेड आहे। सरकारी कॉलेज आहे, फ्री ऑफ कास्ट, हिकिड़ो रुपयो बि कंहिं शागिर्द खे ॾियणो न पवंदो आहे, फ्रीअ में थो पढ़े। ऐं पोइ वीचारो रेढ़ी वारो, मज़दूर, हारी बि अची दाख़िला वठे थो। पोइ उहे नथा अचनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे। ऐं उहे या उन्हनि जा पेरेंट्स या उन्हनि जा दोस्त इहा राय क़ाइमु करे सघंदा त क्लास नथा हलनि, पर रेगुलर क्लासिस मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ कोई 2,500-3,000 हज़ार शागिर्द रेगुलर ऑन डेली बेसिस ते ईंदा आहिनि ऐं असांजी असेंबली में बीहंदा आहिनि। उहे मूं वटि वीडियोज़ बि आहिनि, मां जेके रिकॉर्ड कंदो रहंदो आहियां। 2,500-3,000 हज़ार शागिर्द तव्हां वटि अचनि था। टोटल केतिरा शागिर्द दाख़िल आहिनि? सर, टोटल शागिर्द असांजा तक़रीबन 9,000 प्लस आहिनि। हा, रेशियो घटि आहे, 9,000 जे अगेंस्ट 2,500-3,000 हज़ार जो अचणु घटि आहे। इन में इशू इहो आहे त हिकिड़ी ADA-ADS, ठीकु आहे, एसोसिएट डिग्री ऑफ साइंस एंड एसोसिएट डिग्री ऑफ आर्ट्स, इन जे बारे में असांजा यूनिवर्सिटी वारा बि क्लियर न आहिनि। इहा छा आहे? छो त पहिरियों हूंदी BA BSc, हिननि उनखे ख़तमु करे कॉलेज साइड खां ग्रेजुएशन ख़तमु करे, ग्रेजुएशन हिननि करे छॾी 4 ईयर, जंहिंखे BS थो चइजे। हिननि थोरे वक़्त जे लाइ हिकिड़ो नओं प्रोग्राम इंट्रोड्यूस करायो जेको ग्रेजुएट न आहे, अंडर ग्रेजुएट आहे, AD-ADS। उन में असांजा को 1,500-2,000 शागिर्द त उन में था अचनि। उहे बसि हिकिड़ो ईअं फॉर ग्रांटेड हुननि वठी छॾियो आहे त बसि क्लास न थींदा आहिनि। 5 शागिर्द ईंदा आहिनि, मूं वटि क्लास हलंदा आहिनि, बसि इहो ई सबबु। जी, तव्हां वटि क्लास हलंदा, गर्मी हुजे, सर्दी हुजे, मींहुं हुजे, तूफ़ान हुजे, पर क्लास तव्हां वटि हलंदा? सर बिल्कुलु। असल में छा आहे सर, गुज़िरियल साल ताईं त हिकिड़ी किराए हुई त भई गर्मी आहे। हाणे मुंहिंजी 4 बिल्डिंग्स ते 10 kV जा सोलर सिस्टम लॻी विया आहिनि। 2 असांखे गवर्नमेंट अता कया, अल्हम्दुलिल्लाह, उन्हनि जी वॾी महिरबानी असांजे डिपार्टमेंट जी। बाक़ी 2 जेके आहिनि उहे असां पंहिंजे फंड्स मां मैनेज करे असां 2 बिल्डिंग्स हणाए छॾनि। हाणे इहो बि असां वटि शागिर्दनि खे घटि में घटि इहो उज़ुर कोन्हे, अनइंटरप्टेड बिजली हले थी। तव्हां सोलर जेको आहे सोलराइज़ेशन कॉलेज जी कई आहे ऐं ॿुधायो था पंहिंजे फंड्स मां? जी बिल्कुलु। आमतौर ते ईअं हूंदो आहे त जेको हेडमास्टर या प्रिंसिपल आहे उहो असां वटि ॿुधो बि ईअं वियो आहे, माज़ी जा तजुर्बा ईअं आहिनि। मां पहिरियों भेरो त तव्हांजी वातो ॿुधां इहा ॻाल्हि। नॉर्मली कुर्सियूं ऐं टेबलूं बि खपाए वेंदा आहिनि? सर, मूं वटि त टोटल पंहिंजो डॉक्यूमेंटेशन पई आहे, फाइल्स पिया आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। ऐं जंहिं ॾींहुं परचेज़ कंदो आहियां, जंहिं ॾींहुं इंस्टॉल कराईंदो आहियां, मां वीडियोज़ ठाहींदो आहियां। 2 सोलर सिस्टम 2 बिल्डिंग्स ते, उहे असां पंहिंजे, मानो हिकिड़ो थींदो आहे न होश हवास सां थो ॿुधायां, त 2 बिल्डिंग्स ते असां पंहिंजे कॉलेज जे फंड्स मां पाण इंस्टॉल कराइनि। बाक़ी 2 10 kV जा हिकिड़ी ओल्ड बिल्डिंग आहे, उन ते
ॿियो हाणे टियों चोथों ॾींहुं ज़ाहिर आहे उनजे लाइ बि असां लिख पढ़ कईसीं, थोरी अॻिते वधियासीं, एप्लीकेशन ॾिनीसीं त 10 kV जो नओं ॿियो सिस्टम बि अची वियो असां। न इहो सोलराइज़ेशन इदारनि जी तमामु ज़रूरी आहे। मूंखे त हैरानगी आहे केतिरियूं असांजूं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उहे सोलराइज़ेशन तरफ़ नथियूं अचनि। ॿियो त छॾियो मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि जीअं आर्ट्स काउंसिल या ॿिया आहिनि उहे बि जनरेटर अञा ताईं वठनि था। पुराणो थियो ज़मानो कंसेप्ट ई जनरेटर वठण जो। अच्छा जेतिरा लख तव्हां उन ते था ख़र्च करियो, सोलराइज़ेशन ते करे छॾियो। बिल्कुलु सर, ऐं सिर्फ़ु इहा डूएबल आहे। सोलराइज़ेशन ते को एॾो ख़र्चु कोन्हे, त डिपेंड करे थो त तव्हां केतिरो केवी जो लॻारायो था। 10 kV जो मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ कोई 14 खां 15 या 16 लखनि ताईं लॻी थो वञे, ऐं हिकिड़ो ज़बरदस्त ऐं परमानेंट सोल्यूशन आहे, हैसल फ्री, मज़े सां वेठा हुजो ऐं चङो ख़ासो लोड खणी थो वञे। शाही सरकारी डिग्री कॉलेज जा तव्हां प्रिंसिपल आहियो, माशाल्लाह तव्हांखे 2-3 साल थी विया आहिनि, ऐं डिग्री कॉलेज लाड़काणे जी हिकिड़ी पॉलिटिकल वायलेंस वारी हिस्ट्री आहे। तव्हांजे अरसे दौरान शागिर्द ग्रुपनि में केतिरा झेड़ा थिया, केतिरा ज़ख़्मी फटी थिया, ख़ुदा न ख़ास्ता केतिरा के मर्डर थिया? सर ख़ुदा न ख़ास्ता सर, अल्लाह से माफ़ करे, कंहिं बि क़िस्म जो मुंहिंजे 2 सालनि में कंहिं हिकिड़े शागिर्द ॿिए खे चमाट बि न हूंदी। पॉलिटिकल जेका एक्टिविटी आहे उहा ईअं माने चवंदो को बैंड आहे, बैंड त कोन्हे, पर ऑटोमेटिकली जॾहिं माण्हू ॾिसनि था त भई हिते हिकिड़ो कमु हले थो, क्लास हलनि था, त हू पाण ई थोरो बैकवर्ड ते वञे, त कंहिं बि क़िस्म जी काई बि इंटरफेरेंस कान्हे। हुनजो एग्ज़िस्टेंस यकीनन हूंदो, पर कोई नारेबाज़ी, कोई मीटिंग, कोई जहिड़ो जटो कंहिं बि अॻे जीअं हूंदो त कैंप पढ़ंदा एडमिशन जी, हाणे नथिंग लाइक दैट, कुझु बि कोन्हे, बिल्कुलु माठार लॻी पई। कैंप त मामूली ॻाल्हि आहे, फायरिंग हलंदी हुई इन ई जेको असां डिग्री कॉलेज जे हॉस्टल में फायरिंगूं थियूं, बम धमाका थिया, घणो कुझु थियो, बल्कि हिकिड़ो प्रिंसिपल बि शायदि मर्डर थियो। सर हा, इहो को शायदि कोई 73-74 में हिकिड़ो डबल PhD हुयो जेको भोटे साहब हिते 2 माण्हू आंदा सर लाड़काणे जे लाइ एज़ अ गिफ्ट, हिकु डॉक्टर बिल्किस मलिक, ॿियो उहो डॉक्टर साहब हुयो ऐं ज़ूलॉजी जो प्रोफेसर हो, डबल PhD, ऐं हुन इहो विज़न रखी हिन में आंदा त मां सर डॉक्टर साहब जो नालो मूंखे थोरो ज़हन तां लही वियो आहे, डबल PhD हो ज़ूलॉजी में कमाल जो प्रोफेसर हो सर। बसि उहो उन वक़्त जो हिकिड़ो ॿाहिरियूं हालतूं अहिड़ियूं जंहिंजे करे वीचारो हुनजे ज़द में अची वियो। ओहो, तव्हां वटि ॿुधायो था त तमामु घणी फैकल्टी आहे, उन मां जेके तव्हांजे जेका सप्ला प्रोफेसरनि जी तनज़ीम आहे उन्हनि जा अॻुवाण त ज़ाहिर आहे क्लास न वठंदा हूंदा। असां वटि पेटेलफ गस्टा इन्हनि सभिनी जा जेके आहिनि ऑफिस बेरर्स चऊं, उहिदेदार चऊं, उन्हनि तां ख़ुदा माफ़ करे छॾिया आहिनि क्लास? सर हिकिड़ी मां गुज़ारिश कयां त मुंहिंजे ख़्याल में SPLA जा जेका प्रोफेसर आहिनि, जंहिंजा मेंबर प्रोफेसर आहिनि, जंहिंजो मेंबर थियण जे लाइ घटि में घटि 17 ग्रेड जो माण्हू हुजणु लाज़िमी आहे। अच्छा, हा न सर, ऐं लेक्चरर थियण जे लाइ घटि में घटि तव्हांजी पोस्ट ग्रेजुएशन या ग्रेजुएशन लाज़िमी आहे। लिखियो पढ़िया माण्हू, लिखियो पढ़ियो काडर आहे न। त असां वटि जेका SPLA जी कंहिं बि क़िस्म जी इन्वॉल्वमेंट कान्हे, कंहिं बि क़िस्म जी का रुकावट कान्हे, बल्कि मुंहिंजे कॉलेज में लाड़काणे ज़िले जो SPLA जो प्रेसिडेंट आहे जेको, जंहिंजो पहिरियों पीरियड आहे फिज़िक्स जी क्लास वठंदो आहे, यूनिट वारा बि वठंदा, हू त ज़िले जो प्रेसिडेंट उहो बि वठंदो आहे। मतिलबु आम ॿोलीअ में जीअं चऊं असां यूनियन जा उहिदेदार आहिनि न, ज़ाहिर स्टाफ जी यूनियन जो उहिदेदार तव्हांजो क्लास वठंदो? बिल्कुलु सर, क्लास वठंदो आहे। मूं कंपेरिज़न नथी ठहे SPLA ऐं ॿियनि एसोसिएशन्स जी, छो त मूं तव्हांखे ॿुधायो त असांजो जेको काडर आहे न उहो टोटली चेंज आहे ॿियनि खां। ॿियनि जे बारे में मां नथो चई सघां सख़्ती रखी या वॉलंटियर? सर वॉलंटियरली थो वठे, ऑनेस्टली स्पीकिंग वॉलंटियरली वठंदो आहे। टाइम टेबल में हुनजो नालो, बल्कि मूंखे चयईं, मां हुन खां इहो पुछो त साईं तव्हां तनज़ीमी कमकार में हूंदव, भला कहिड़ो क्लास वठंदो? हुन चयो साईं तव्हां जहिड़ो क्लास रखो, पहिरियों रखो या आख़िरी रखो, हू पहिरियों पीरियड वठंदा ऐं डेली बेसिस ते वठंदो आहे। उहो त यूनियन सप्ला जो अॻुवाण आहे, हुनखे जस हुजे वॉलंटियरली वठियो। तव्हां केतिरा क्लास वठंदा आहियो? सर मां या प्रिंसिपल जी सीट खां वेहण खां पोइ जेको क्लास? सर मां जॾहिं प्रिंसिपल थियुसि त मूं प्रिंसिपल जूं जॉब डिस्क्रिप्शन्स पढ़ियूं, 3 पेजिस ते आहिनि। जेके बि ज़िमेदारियूं आहिनि प्रिंसिपल जूं, उन्हनि में मूं हिकिड़े हंधि पढ़ियो त ही शुड टेक अ क्लास एटलीस्ट 1 or 2, उते हुन में लिखियलु आहे। पर जेकॾहिं मां न वठां त कोई पुछे शायदि कोन आहे, पर मूं चयो त कंहिं ॿिए खां पुछिजे त मां क्लास वठंदो आहियां या न वठंदो आहियां। पर सर मां 2 क्लास पंहिंजा डेली बेसिस ते वठंदो आहियां। हिकिड़ो BS असांजो ग्रेजुएशन जो क्लास उते वठंदो आहियां, हिकिड़ो फर्स्ट ईयर ते वठंदो आहियां, ऐं 3 बि थी वेंदो आहे। जॾहिं बि कोई टीचर अहिड़ी ॻाल्हि न करियो, माण्हू एतबार न कंदा। सर बसि कंहिंखां बि पुछनि, कंहिंखां पुछी हेडमास्टर, प्रिंसिपल, आमतौर ते VC इवन इहे सभु क्लास वठण खां पाण खे चवां, जीअं पाण पढ़िया लिखिया माण्हू चवां चयो त जॉब डिस्क्रिप्शन में आहे त वठे। त तव्हां त पढ़ी लिखी करे आया आहियो। घणा माण्हू इहो सम्झंदा आहिनि त प्रिंसिपल थी वियुसि
एग्जीक्यूटिव पोस्ट आहे सही क्लास मूं त माफ़ बस जॉब डिस्क्रिप्शन नथा पढ़नि न सर मां हिन खां ॿी गुज़ारिश कयां मां रीजनल डायरेक्टर प्राइवेट इंस्टीट्यूशन बि रहियो आहियां रीजनल डायरेक्टर कॉलेजिस बि रहियो आहियां ठीकु। मां हेठि आहियां ॿियो मां चवंदो आहियां त वहीद चांडियो प्रिंसिपल खे बि कोई न सुञाणे हुनजो उहो रिलेवेंट ई कोन्हे वहीद चांडियो जेकॾहिं काई बि ॿी शइ आहे न उहो रिलेवेंट ई कोन्हे वहीद चांडियो उस्ताद जेको आहे न टीचर जेको आहे न थोरी घणी जेका इज़त आहे उहा उनजी आहे तंहिंजे करे मां पंहिंजो पाण खे तालीमी निज़ाम ऐं क्लास खां इरिलेवेंट करणु नथो चाहियां इन जे करे मां क्लास वठंदो आहियां ज़बरदस्त तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां इहा ॿुधी करे ख़ुशी थी उन सां गॾोगॾु मूंखे इहो ॿुधाइजो साईं त असां वटि लाइब्रेरी तव्हां वटि आहे कॉलेज में सर 2 लाइब्रेरियूं हिकिड़ी लाइब्रेरी असांजी सेंट्रल लाइब्रेरी कॉलेज जी जंहिंमें घटि में घटि 10,000 किताब आहिनि शानदार अलॻि उन सां गॾु असांजो रीडिंग रूम आहे ज़बरदस्त हॉल ऐं ॿी असांजी डिजिटल लाइब्रेरी आहे कंप्यूटराइज़ उन में तव्हां कोई बि किताब एक्सेस करे सघो था एयर कंडीशन लॻल आहिनि अंदरि वाईफाई जी कनेक्टिविटीअ सां 14-15 PC पिया आहिनि असांजा शागिर्द उन मां बि काफ़ी फ़ाइदो वठंदा आहिनि ॿिन्ही लाइब्रेरियुनि मां शागिर्दनि जो रुझान कहिड़ी लाइब्रेरी तरफ़ आहे बसि हिते मूंखे अनफॉर्चुनेटली इहो चवणो थो पए त असांजे शागिर्दनि में हूअं जनरली रीडिंग हैबिट्स घटिजी वयूं आहिनि कंप्यूटर जेका बेस्ड लाइब्रेरी न डिजिटल लाइब्रेरी उन में कंप्यूटर जी अट्रैक्शन आहे पोइ ॿार कुझु किताब पढ़ंदो हा बिल्कुलु हा जेकॾहिं किताब नथो पढ़े त वरी का गेम थो खेॾे या कुझु न कुझु ॿी का एक्टिविटी करे थो होॾे बि वेंदा आहिनि रेगुलर पर हिन में वधीक रुझान आहे डिजिटल न हूअं हाणे दौर बि डिजिटल लाइब्रेरी जो थी वियो आहे इहो त तव्हां सुठो कयो आहे जो डिजिटल लाइब्रेरी क़ाइमु कई आहे असां वटि काफ़ी इदारनि में त लाइब्रेरी बि न आहे साइंस लैब हूंदी हुई कंहिं ज़माने में कॉलेजिस में आई डोंट नो की तव्हांजे कॉलेज में अञा आहे या न आहे सर हीअ त हाणे हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि आहे असां वटि जेके बि साइंस जा सब्जेक्ट आहिनि न सभिनी साइंस जे सब्जेक्ट्स में ॿ घटि में घटि हूअं त 3 आहिनि पर ॿ असांजूं फुली इक्विप्ड लेबॉरेटरीज़ आहिनि सर 2 ज़ोलॉजी जूं 2 बॉटनी जूं 2 फिज़िक्स जूं 2 केमिस्ट्री जूं कंप्यूटर जी जोग्राफी जी इन्हनि सभिनी सब्जेक्ट्स जूं 2 आहिनि 2 छो हिकिड़ी इंटरमीडिएट लेवल जे लाइ हूंदी आहे ऐं ॿी असांजी ग्रेजुएशन लेवल जे हूंदी आहे त असां वटि अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त ऐं फुली इक्विप्ड ऐं ताज़ो को महीनो खनि अॻु में मूंखे ज़ोलॉजी डिपार्टमेंट वारनि रिक्वेस्ट कई त सर असांखे ही सामान खपंदो आहे उहो कोई हिकिड़े उस्ताद खे मां डेप्यूट कयो कराची में वठी आयो 1,00,000+ जो सामान वठी आया आहियूं ताज़ो किताब घुरायासीं 1,50,000 किताब घुरायासीं त लेबॉरेटरी ऐं लाइब्रेरी खां सवाइ त तालीम जो मुंहिंजे ख़्याल में कॉन्सेप्ट ई कोन्हे को उहो फज़ूल आहे प्रैक्टिकल लर्निंग जेकॾहिं आहे त लाइब्रेरी मस्ट आहे उहे तव्हांजूं फुली इक्विप्ड जीअं ॿुधायो त 2 आहिनि बिल्कुलु सर 2 इहा बि सुठी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा हुई त असां वटि नॉर्मली शागिर्द जेको तव्हां ॿुधायो था इन लिहाज़ सां त डिग्री कॉलेज लाड़काणे जो प्रोफाइल तमामु वॾो थो नज़र अचे छा डिग्री कॉलेज लाड़काणे जा शागिर्द शाम जो जेके क्लासिस हलनि था पोइ उन तरफ़ छो था वञनि जेकॾहिं बि प्रिपरेशन्स कनि था इम्तिहाननि जूं तव्हां वटि तालीम सुठी आहे नो डाउट ठीकु थियो शागिर्द खे कहिड़ी ज़रूरत थी पए जो कोचिंग सेंटर ते थो वञे सही ॾाढो ज़बरदस्त सवाल सर असल में तव्हां यकीन कंदो मां क्लास में बि उहो ई उस्ताद जेको ॿार अकेडमी थो हलाए उनजे साम्हूं शागिर्दनि खे चवंदो आहे त ॾिसो हे ई उस्ताद पढ़ाई वठो तव्हांखे ज़बरदस्ती नथो करे त मुंहिंजी अकेडमी ते अचो पोइ हिते छो नथा पढ़ो ॿार 40-50 रुपया छो था भरियो उस्ताद पाण बि चवंदा आहिनि त बाबा असां तव्हांखे को मजबूर कयो आहे शागिर्द चवंदा आहिनि न हाणे छो था वञनि शागिर्द हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में जेको पेरेंट ॿार खे ट्यूशन नथो पढ़े त पाण खे गिल्टी थो फील करे त यार मां ॿार ते ख़र्चु नथो कयां हालांकि उहो ई उस्ताद मां फिंगर टिप्स तव्हांखे ॿुधायां 8 उस्ताद जेके ॿार वॾो नालो आहे जिन जो उहे क्लास रेगुलर वठंदा आहिनि उन्हनि मां हिकिड़ो बेड़ो कोन जो क्लास में न ईंदो हुजे क्लास बि वठंदा आहिनि पर पोइ बि शागिर्दनि जी रश आहे हेॾां क्लास मां टीचर लेक्चर ॾेई निकिरंदो आहे पोइ शागिर्द वेंदा साईं तव्हां ट्यूशन पढ़ाईंदा आहियो हाणे छा कजे हिन ट्रेंड खे यानी जेके शहर में ट्यूशन या कोचिंग सेंटरनि जा वॾा नाला आहिनि उहे सभु उन्हनि जी अक्सरियत तव्हां वटि टीचर आहे सभु अक्सरियत न पर को इका दुका को अहिड़ो हूंदो जेको कंहिं ॿिए कॉलेज जो हूंदो टोटल हिते असां उहे बि उते पढ़ाईंदा आहिनि मां रहिजी मां टाइम टेबल खणी अचे तव्हांजे साम्हूं रखां त हे फलाणा उस्ताद अथव हिकु हिन जो पहिरियों पीरियड हिन जो ॿियो पीरियड हिन जो टियों पीरियड ऐं रेगुलरली वठंदा आहिनि पर उनजे बावजूद शागिर्द वरी रश कनि था कोचिंग सेंटर्स ते शायदि पेरेंट्स जे उन में ज़हन में वेहिजी वियो आहे त जेसि ताईं ॿारु कोचिंग सेंटर में नथो वञे तेसि ताईं होशियारु न थींदो सही बसि इहो हिकिड़ो मिसकॉन्सेप्शन हालांकि केतिरा ई कोचिंग सेंटर में पढ़ाइण जे बावजूद डॉक्टर इंजीनियर कोन था थियनि हा जी जी अच्छा मां चवंदो आहियां उन्हनि खे उस्तादनि खे बि चवंदो शागिर्दनि खे बि चवंदो त तव्हां चवंदा आहियो 400 शागिर्दनि जी असां वटि लाट अची वई आहे ऐं पास थिया 25 ऐं वॾो ख़ुशि थींदा हा से त 25 जी त ख़ुशी मल्हायो था त असांजे करे कामयाबु थिया आहिनि 375 जो हिसाबु ॾियो उहे नाकाम कंदे करे थिया
हालांकि त कामयाबी नाकामी जो को कॉन्सेप्ट ई कोन्हे, ॿार जी पंहिंजी पर्सनल एफर्ट आहे, महिनत पंहिंजी करे थो IQ ते ॿारु। आहे। बिल्कुलु सर, ॿार जी मुंहिंजो ख़्याल आहे पंहिंजी IQ जी। केतिरा ई शागिर्द आहिनि, ट्यूशन ई न वठंदा त बि निकिरी वेंदा आहिनि, किथे हा। न किथे कामयाबु थी वेंदा आहिनि। बल्कि तव्हांजे ई कॉलेज जा कुझु शागिर्द हूंदा जेके जिन एक्सीलेंस कई हूंदी पंहिंजे पंहिंजे उन में, कंहिं स्पीच में, कंहिं एसे में। सर मां खे ॿुधाईंदे फ़ख़्रु थो महसूसु थिए त गुज़िरियल साल ऑल पाकिस्तान एलीट कॉम्पिटिशन हुयो असांजो, स्पीच एसे कॉम्पिटिशन इंग्लिश में उर्दू में, उहो हर साल थींदो आहे, बाक़ाइदा कैडेट कॉलेज वारा कराईंदा आहिनि। उन में असांजो शागिर्द इंटरमीडिएट जो बबर छोकिरो बायकास्ट सरफराज़ बबर, उहो पूरे पाकिस्तान जे एलीट इंस्टीट्यूशन, हाणे एलीट इंस्टीट्यूशन में तव्हां पाण सम्झो था त जेके बि कैडेट कॉलेजिस आहिनि, माशाल्लाह हाई प्रोफाइल जेके कॉलेजिस आहिनि, उन्हनि मां ऐसे कॉम्पिटिशन में असांजो ॿारु फर्स्ट पोजीशन खणी आहे। ज़बरदस्त ऐं सखर में नेब जा प्रोग्राम थींदा आहिनि, प्राउड मोमेंट आहे सर इहो त। बिल्कुलु। हा हा, ऐं असांजा नेब वारा प्रोग्राम कराईंदा आहिनि जेको हा। एंटी करप्शन जे हवाले सां, उते असांजा ॿार स्पीच में पोज़ीशनूं खणी ईंदा आहिनि, त ॾाढो फ़ख़्रु महसूसु थींदो आहे। डिग्री कॉलेज तमामु पुराणो आहे, लाड़काणे जो डिग्री कॉलेज, उन केतिरा ई शागिर्द पैदा कया हूंदा जेके तमामु आला उहिदनि ते पहुता हूंदा। अंग्रेज़नि वटि हिकिड़ो कल्चर आहे, पे बैक टू योर इंस्टीट्यूशन्स, उहे जंहिं लाइब्रेरी में पढ़ंदा आहिनि। सही। बल्कि हिकिड़ो दफ़ो त मूं UK जो शहर आहे ब्राइटन, उते ॾिठी बेंच पार्क में हिकिड़ी बेंच पई हुई, त उन ते बि लिखियलु हो त हीउ फलाणे जे नाले थो कयां, जेको शाम जो हिते वेही समुंड जो नज़ारो ॾिसंदो हुयो। तव्हां वटि कंहिं अची कामोरे, कंहिं रिटायर कामोरे इहो चयो त साईं मां डिग्री कॉलेज मां पढ़ी आहियां, हीउ वाटर कूलर मुंहिंजे पारां, वाटर कूलर त छॾियो, को बेंच मुंहिंजे पारां। सर असां वटां पास थी वियल ऐं वॾा उहिदा माणींदड़ बेशुमार नाला आहिनि, आया बि आहिनि, पर ॾिनो कुझु कोन अथनि। हिकिड़ो माण्हू सर 1969 में जंहिं इंटर कई, उहो शायदि अमेरिका या UK में सेटल आहे। उन दौर में हॉकी टीम जो हिते हुयो कैप्टन हुयो ऐं पूरी सिंध में फर्स्ट पोजीशन खई असांजी कॉलेज। सिर्फ़ु इहो ॿुधाइण, अच्छा उन सां गॾु असांजो एक्स सेक्रेटरी एजुकेशन ऐं कल्चर बि रहियो, कलीमुल्लाह लाशारी साहब बि गॾु हुयो, ॿई आया घुमिया, कलीमुल्लाह साहब बि शायदि हिते ई पढ़ियो आहे। हुन पंहिंजी मोबाइल में हिकिड़ो फ़ोटो ॾेखारियो त साईं हीउ ॾिसो था, हीउ चैम्पियनशिप जो फ़ोटो आहे, फाइनल असां खटीसीं, मां हिते रहियो आहियां। पोइ हुनखे मूं चयो त हाणे ॿियो कुझु न, त इहो फ़ोटो मूंखे वॾो कराए ॾियो या मूंखे मोकिलियो त मां वॾो कराए रखां। उहो फ़ोटो मूं वॾो करे पंहिंजी टेप साम्हूं रखी छॾियो आहे हुनखे ट्रिब्यूट ॾियण जे लाइ। बाक़ी सर वॾा वॾा माण्हू हितां जी जेका बि जेंट्री आहे उहो सभु हितां ई त पढ़ियल आहिनि। ज़ाहिर आहे। हा न सर, पर ॾियणु हाणे हुननि जी मर्ज़ी। मां सिर्फ़ु इहा रिक्वेस्ट रखंदो आहे त साईं कुझु बि न कयो, अची हिकिड़ो बूटो ॾियो, तव्हांजे हथनि सां पोखरायूं, मां हुन सां नाले जी तख़्ती हणी छॾियां। मां बि इहो ई पियो चयां त भला पार्क खणी वठनि, अच्छा पाण नथा कनि, पंहिंजे पीउ जे वालदेन जे नाले सां कनि, त बाबा हे मुंहिंजे पारां मुंहिंजे टीचर जे नाले सां सही। हीउ पार्क आहे, हीउ एडॉप्ट थो कयां, हिन जो छा ख़र्चु थींदो, मोटर आहे, माली आहे, उन जो महीने में मां ॾींदुसि। पर असां वटि शायदि इहो कल्चर डेवलप न थी सघियो आहे। असां माली बि असांजा आहिनि, कल मोटर बि असांजा, रुॻी असांखे बूटा ॾियनि त पोखियो। ऐं चाहिनि त बूटनि जूं ट्रकूं लाराए सर सघनि इहा ई ॻाल्हि आहे न। अच्छा मां गुज़िरियल वैकेशन में ईअं कयो, असांजा जेके रिटायर्ड प्रोफेसर आहिनि को 20-25, मां उन्हनि खे रिक्वेस्ट कयो, हिते उन्हनि सर्व बि कयो आहे ऐं घणा उन्हनि मां हिते पढ़िया पिया, उहे सभु आया हुया ऐं बूटा खणी आया ऐं हुनखे मां बूटा पोखराया हुया, उहो ॾाढो ख़ुशि थिया। ज़बरदस्त। न इहो सुठो, इहो त घटि में घटि उन सार संभालणु मूंखे हैरानगी थींदी आहे। बल्कि इहो असां वटि त ट्रेंड शायदि न आहे, पर CMC में हिकिड़ी बैच हुई, उन्हनि इहो क़ाइमु कयो पंहिंजो ट्रेंड, पे बैक टू योर इंस्टीट्यूशन। उन्हनि में बि उहा उर्दू स्पीकिंग डॉक्टराणी जेका USA में रहे थी, उन इनिशिएट वरितो। उन खां पोइ डॉक्टर शेरमन शेख वारा उहे सभु उनजी बैच जा हुआ। पोइ हिते उन में मुख़्तलिफ़ अस्पताल में वार्डन में, मुख़्तलिफ़ वार्डन में जेके जेके डिजिटल एक्सरे या ॿियूं कुझु शयूं आहिनि, उहे ॾींदा रहंदा आहिनि। ॿाहिरि जेको माण्हू रहे थो न, त हुनजी ग्रूमिंग थी वञे, उन माहौल में माण्हू एडेप्ट थी थो वञे, हुनखे ख़बर पए त भई छा करिणो आहे। असां वटि इन क़िस्म जो कल्चर कोन्हे बिल्कुलु। असांजे माण्हुनि जो तालीम कुझु बि बिगाड़े कोन थी फ़िलहालु। न हा बेअसर आहे, अञा त बेअसर आहे, फ्यूडल माइंड सेट आहे। अच्छा, डिग्री कॉलेज लाड़काणे जी हिकिड़ी हॉस्टल बि हूंदी हुई, जंहिंजे बारे में अबाम आहे त उहा रेंजर्स जे कब्ज़े में आहे। तव्हां उहा छॾाई आहे कोन छॾाई आहे कब्ज़े मां? सर इहा टोटली असांजे कब्ज़े में आहे। मिड 80s ताईं उहा फाल हुई, शागिर्द रहंदा। उन खां पोइ रेंजर्स जो हेडक्वार्टर थियो, रेंजर्स उतां शिफ्ट थी वई आहे। उनखे कोई 20 साल थी विया आहिनि तक़रीबन 18-20 सालनि खां वठी इहा असांजे ई कब्ज़े में आहे। ऐं उते आहे ज़बून हालत में, माण्हू पहिरियों चोरियूं कंदा। हाणे चौकीदार बि उते मूं पंहिंजे तौर ते हिकिड़ो रखियो आहे, मुंहिंजो ई चौकीदार उते रहंदो आहे ऐं मूं इन खे कंहिं न कंहिं कमु आणण जे लाइ लिखियो बि आहे अथॉरिटीज़ खे। ऐं असां कोशिशि कयूं था ऐं उमेदु आहे त असांजी इन कोशिशुनि
खे जेको आहे सो ॿुधो वेंदो ऐं उन मान ॾिनो वेंदो त असां हिते पंहिंजो BS ब्लॉक शिफ्ट करणु चाहियूं था। वॾी बिल्डिंग आहे, 2 बिल्डिंगूं आहिनि, बल्कि 39 कमरा आहिनि सर। हा, न इहो त सुठी ॻाल्हि आहे। को तव्हां वटि ऑडिटोरियम हॉल बि हूंदो वॾो, या अञा उन जे लाइ तव्हां चयो आहे त ठाराइणु घुरिजे? असां वटि ऑडिटोरियम हॉल आहे ज़बरदस्त, पर लास्ट ईयर हिन बरसातुनि खां पोइ उन जा चापड़ थोरा किरिया छित मां, जंहिंखां पोइ मूं लिखियो हुयो, 2 दफ़ा लिखियो आहे त भई आया बि हुया, सर्वे करे विया, थोरा पुराणी बिल्डिंग जे हुजण जे करे चापड़ किरिया, ऐं इनशाला उहो रिपेयर थी वेंदो। बाक़ी आहे ज़बरदस्त, को 300-400 सीट्स वारो आहे। ओके, हाणे मुख़्तलिफ़ जेके तरक़ियाती मनसूबा अचनि था हिन बजट में बि, तव्हां कुझु पंहिंजे कॉलेज जे लाइ उन में एड करायो आहे त असांखे ही शयूं खपनि थियूं पंहिंजे डिपार्टमेंट जी मार्फत? हिकिड़ी एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम जेको पुराणो 2022-23 जा, उन में मूंखे ॿुधायो एक्सीएन आयो, 2 ठेकेदारनि मूंसां कॉन्टेक्ट कयो, 2 ठेकेदार साईं 90 लैक्स माना 9 मिलियन तव्हांजा आहिनि, ही शयूं थींदियूं। उहो अॼु ताईं हुननि हिकु सीमेंट जी तगारी न हई आहे। हिन साल मूंखे पाण ई अथॉरिटीज़ अप्रोच कयो, बल्कि डिप्टी कमिश्नर साहब मूंखे चयो, लाड़काने जी DC साहब, दादा असां ॾियूं था, तव्हां कमु कयो था ॾाढो सुठो, असां स्कीम्स ॾियूं था, तव्हांजे लाइ छा ॾियूं? पोइ मूं हुनखे रिक्वेस्ट कई त असांजी ओल्ड बिल्डिंग जेका आहे इन जी रिपेयर, इन जूं कुझु छितियूं ख़तमु आहिनि, जीअं ऑडिटोरियम हॉल आहे, दीवारूं आहिनि, उन जे लाइ हुन चयो त असां 2.5 खां 3 करोड़ जी स्कीम ॾियूं था। वधीक नसीब जी ॻाल्हि आहे, इनशाला मिली वेंदो, उमेद आहे। इनखे बाउंड्री वाल आहे कॉलेज खे? जी सर, बाउंड्री वाल आहे, चइनी तरफ़नि खां, हर तरफ़ खां? हर तरफ़। तव्हांजे कॉलेज में थाणो बि आहे, इन लाइ कॾहिं जेको डिस्ट्रिक्ट पुलिस ऑफिसर आहे, SSP आहे, उन सां लिख पढ़ कई आहे त साईं हिनखे शिफ्ट कयो? मूं त पहिरियां हिते शायदि प्रिंसिपल जो रेज़िडेंस हूंदी। या सर, इट्स अ सैड मोमेंट फॉर मी। इहो प्रिंसिपल जो ई बंगलो आहे, इन में ई मर्डर थियो असांजे एक्स प्रिंसिपल साहब जो, इन में ई अंदरि पोइ गेट ते आयो सॼो। बहरहाल त इहो इन जे लाइ लिख पढ़ मूं कई आहे। मूं 2 लेटर मोकिलिया आहिनि मथे बि, प्लस SSP खे बि 2 साल पहिरियां, 1.5 साल पौणा 2 साल मूं पहिरियों लिखियो त भई हीअ असांजो वैकेट करे ॾियो। असांखां मथां घुरियो, असांजे डिपार्टमेंट घुरियो त जेका कॉलेज जी प्रॉपर्टी अंडर पोज़ेशन आहे, कंहिं वटि बि उन जा डिटेल्स मोकिलियो, त असां इन जा डिटेल्स ऑफिशियली बि मथे मोकिले छॾिया आहिनि। आई होप कि बहितरी थींदी, ऐं उहो पुलिस ॿियनि किथे बि रखी सघे थी। हिकिड़ो कॉलेज आहे, बिल्कुलु उन में हा, ओवरऑल कॉलेज जे बारे में पॉज़िटिव तव्हां ॿुधायो ऐं एतिरियूं शयूं सुठियूं ॿुधायूं जो मूंखे यकीन नथो अचे त तव्हां सरकारी कॉलेज जा प्रिंसिपल आहियो। को असां वटि त महांगियूं फ़ियूं बि वठनि था प्राइवेट स्कूल्स वारा, कॉलेजिस वारा, उन्हनि में शिकायतूं आम आहिनि नशे पते जूं। तव्हांजे कॉलेज में शागिर्द आइस पीअनि था, नशो कनि था, छा था कनि? सर, मूं वटि 3 बिल्डिंग्स में CCTV कैमरा लॻल आहे, सो उहो सॼे में, पर उनजो जेको सेंटर आहे 3 बिल्डिंग्स में नज़र हूंदी आहे। ऐं अॼु ताईं मूंखे अहिड़ो केस नज़र न आयो आहे। 6-7 शागिर्दनि जा ग्रुप आहे, जिन खां उहो जेको शायदि हाणे नशो त नशो हूंदो आहे, मूंखे घणी टेक्निकल ख़बर कोन्हे, पर उहो जेको लोएस्ट ग्रेड जो नशो आहे, वेब था जंहिंखे चवनि, इलेक्ट्रिक सिगरेट, इहे मूं पकड़िया। छोकिरा अॼुकल्ह नौजवान चवंदा भई इहो त नशो ई न आहे, तव्हां हिनखे बदनाम। हा त बिल्कुलु, उहे मूं हुननि खां पकड़िया, काई रेज़िस्टेंस न आई, हुननि सरेंडर कयो, हथ में खणी ॾिना, स्टेटमेंट लिखाए वरिती, नंबर वरिता, पेरेंट्स खां जा वरिता नंबर। हुननि रिक्वेस्ट कयो, सर असांजे बाबे, हालांकि हुननि जे पेरेंट्स खे बि ख़बर हूंदी, पर हुननि चयो सर असांजे बाबा खे न ॿुधाइजो, आईंदा न कंदासीं। त इन हद ताईं त मूं ॾिठो आहे। कड़ी नज़र आहे या शागिर्द पाण ई इन खां परे आहिनि? सर, हुननि खे ख़बर आहे त हितां जी मैनेजमेंट जेका आहे या प्रिंसिपल जेका आहे उहो न छॾींदो। एतिरा असांजा शागिर्द या ॿार जेके आहिनि, टीनेजर जेके आहिनि न, मुंहिंजे ख़्याल में कोन्हे हुननि वटि तो, बाक़ी बसि सिर्फ़ु महसूसु कनि था त प्रिंसिपल ॾिसे थो, मुंहिंजा पियोन्स वग़ैरह वेंदा आहिनि, चवंदा बसि साहब ॾिसे थो CCTV कैमरा, त पोइ पाण ई कॉन्शियस थी वेंदा। लास्टली साईं इहो ॿुधायो त आमतौर ते असां वटि मशहूरु आहे, बल्कि ख़बर न आहे छो मशहूरु आहे, त कॉलेज जो जेको लेक्चरर आहे या प्रोफेसर आहे, कॉलेज में सिर्फ़ु चांहि पीअण ईंदो आहे, चांहि पी 11 वॻे वरी घर हलियो वेंदो आहे। तव्हां वटि घणा माण्हू चांहि पीअण ईंदा आहिनि, घणा माण्हू क्लास वठण ईंदा आहिनि? अच्छा, सही आहे, पार्शियली ट्रू आहे, पार्शियली कंहिं हद ताईं। हिकु त असां वटि चांहि त पंहिंजी पीअंदा आहिनि, कॉलेज न ॾींदी आहे हुनखे, चांहि पंहिंजी पीअंदा आहिनि। हा सर, अलबत्त अख़बार असां ॾींदा आहिनि, 3-4 अख़बारूं, डॉन बि हूंदी आहे, काविशी, सभई अख़बारूं हूंदियूं। बाक़ी इहो मूं पार्शियली ट्रू इन जे करे चयो त कुझु उस्ताद अहिड़नि सब्जेक्टनि जा आहिनि जिन जो सब्जेक्ट असां वटि आहे ई कोन। मिसलन? सर, मसलन असां वटि एजुकेशन जो उस्ताद छा थो करे, एजुकेशन मूं वटि BA MA त आहे कोन। ओके, इन क़िस्म जा उस्ताद बि आहिनि।
कुझु ॿिया बि सब्जेक्ट आहिनि जिन जो असां वटि को सब्जेक्ट ई कोन्हे को, पोइ उहे अच्छा ईअं आहे त को हुननि खे असां पंहिंजा एंगेज क्लास ॾींदा आहियूं, किथे कमु वठंदा आहियूं हुननि खां, वांदो वेहण न ॾींदा आहियूं, बल्कि हुनजी फैकल्टी ओवरऑल उन्हनि जो माना सब्जेक्ट जी फैकल्टी न आहे जो वठनि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां नेक्स्ट 5 सालनि में पंहिंजे इदारे खे किथे ॾिसणु था चाहियो, तव्हांजो इन जे बारे में छा ड्रीम आहे? सर जॾहिं मूं चार्ज वरिती त उन वक़्तु मूं चयो ऐं अलॻि ऐलान चयो त मां छो त कैडेट कॉलेज पेटारो में रहियो आहियां, त उनजे करे मूं हिकिड़ो विज़न ठाहियो त भई मां पहिरियों सोचियो त पंहिंजे कॉलेज खे कैडेट कॉलेज जे बराबरि आणींदुसि। कैडेट कॉलेज ते को 14-15 लख शायदि सालानी फीस आहे, त 1400-1500 बि न आहे, कुझु बि कोन्हे। बल्कि पोइ मूं सोचियो त न, असां कैडेट कॉलेज सां मुक़ाबिलो न कंदासीं, असांजो मुक़ाबिलो GC लाहौर सां। अच्छा, गवर्नमेंट कॉलेज लाहौर सां। अच्छा, त असां मुंहिंजो विज़न हो, पाण थी सघे थो को दीवाने जो ख़्वाबु हुजे, पर मां ॾाढो मोटिवेटेड आहियां त इहो ख़्वाबु आहे त मां पंहिंजे कॉलेज खे इंशाअल्लाह इन लेवल ते आणींदुसि जो माण्हू पंहिंजे प्राइवेट इदारनि मां ॿार कढी असां वटि ईंदा आहिनि। अहिड़ो प्रेसिडेंस आहे मूं वटि, लाड़काणे जे बहितरीन नाले वारनि प्राइवेट इदारनि जा ॿार आया आहिनि दाख़िला जे लाइ, कैडेट कॉलेज जा बि ॿार आया आहिनि मूं वटि हाणे ताज़ो हिन ई बैच में जेका एडमिशन्स हलनि थियूं। अच्छा जी, कैडेट कॉलेज मां निकिरी ऐं ॿियनि इदारनि मां निकिरी तव्हांजे कॉलेज में अचनि था। मैट्रिक करे 2 शागिर्द आया आहिनि। हिन खां अॻु में कुझु ॿियनि कॉलेजिस जे, लाड़काणे जे नाले वारे कॉलेजिस प्राइवेट इदारनि जा स्टूडेंट्स मूं वटि आया एडमिशन लास्ट ईयर बि, हिन साल बि। हिकिड़ो शागिर्द असां वटि वरी BS कंप्यूटर साइंस में बि आयो, जेको 3rd सेमेस्टर में कंहिं ॿिए प्राइवेट यूनिवर्सिटी में पढ़ंदो, उतां TC कढाए सॼो इहो जेको प्रोसेस हूंदो आहे कराए असां वटि आयो। चईं त सर होॾे मां 1,80,000 सेमेस्टर जा थो भरियां, तव्हां वटि 6,000 सेमेस्टर आहे, त मुंहिंजा 4 सालनि में बि एतिरा पैसा कोन थींदा। उन सां गॾोगॾु हुनखे इहो बि थियो हूंदो त हिते मयारी तालीम मिले थी। बेसिकली पैसनि जी बि ॻाल्हि न आहे, माइट चवंदा हूंदा त ज़ाहिर आहे जेके हुते दाख़िल कनि था प्राइवेट कॉलेजिस में पैसा भरनि था, पर तालीम मयारी तालीम अंदरि क्वालिफाइड उस्ताद आहिनि न। ऐं ॿियो सर मां तव्हांखे इहो बि गुज़ारिश कयां त मुंहिंजे तक़रीबन हर डिपार्टमेंट वटि 2-3 मल्टीमीडिया प्रोजेक्टर्स आहिनि, मल्टीमीडिया बेस्ड, जेको मतिलबु जेके बि। अच्छा, उहो चाक सां न पढ़ाईंदा? न सर, उहो त आहे ई आहे, वाइट बोर्ड। सरकारी स्कूल कॉलेज या एलिमेंट्री कॉलेजिस जो इहो ई आहे त चाक हूंदो, उस्ताद वरी रुमाल सां हथ उगंदो हूंदो। अॼु ॾींहं ताईं माण्हू वटि कॉन्सेप्ट इहो आहे। सर चाक त किसाए पारीना बणिजी वियो, उन खां पोइ वाइट बोर्ड ते आयासीं। वाइट बोर्ड खां पोइ हाणे कॾहिं तव्हां ईअं विज़िट करे ॾिसिजो, तव्हांखे इनशाअल्लाह ख़ुशी थींदी। तव्हां ॾिसंदो त उस्ताद मल्टीमीडिया जा बेटा पढ़ाए। ज़बरदस्त, है ना? इहा सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठियूं ॻाल्हियूं साईं, पॉज़िटिव ॻाल्हियूं। अॼु तव्हां नाज़रीन तमामु बहितर ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं। असांजे डिग्री कॉलेज लाड़काणे जो प्रिंसिपल आहिनि प्रोफेसर अब्दुल वहीद चांडियो साहिबु। उन्हनि इहो ॿुधायो त सरकारी स्कूल एतिरा इम्प्रूव थी चुका आहिनि, इदारा सरकारी डिग्री कॉलेज में पंहिंजी ॻाल्हि कनि था, त प्राइवेट जेके महांगा प्राइवेट स्कूल्स आहिनि, कॉलेजिस आहिनि, उन्हनि जा ॿार अची करे दाख़िला वठनि था ऐं उन्हनि वटि मल्टीमीडिया खां वठी तमामु वॾा पार्क सभु शयूं आहिनि। त पंहिंजे इदारनि खे आउं इहो ई चवंदुसि त ओन कयो ऐं उन्हनि जे तरफ़ ज़रूरु रुझान ऐं रुख़ कयो जिते मयारी तालीम अॼु बि मिले थी। अॼोकी पॉडकास्ट में एतिरो ई। वरी कंहिं नए महिमान सां गॾु नई पॉडकास्ट में हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।